नाज़रीन, गड़ी खैरो जे शहरिन तेल जा अघ वधण सबब महांगाई में वाध जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे सनाउल्लाह बिरोही। महंगाई का तंग अवाम मथा एक दफ़ो ॿीहर पेट्रोली मसनूआत की क़ीमतन में वाध करे अवाम के अज़ाब में मुब्तला कियो वियो आहे। पेट्रोल मसनूआत में वाध खां पोइ आम वापे जे शयुनि समेत हर शइ जे इस्तेमाल जूं शयूं चोट चढ़ी वेंदियूं। इन सिलसिले में शहरवासियों सां ॻाल्हाईंदासीं त पेट्रोल मसनूआत जी क़ीमतन में वाध खां पोइ उन जा राया कहिड़ा आहिनि। हिक ही रात में हिक थक में ईअं चाढ़े छॾिया अथऊं। हाणे पेट्रोल जे करे पेट्रोल जा रेट वधनि था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे त मार्केट में जेके आम वाहिपे वारियूं शयूं आहिनि उन्हनि जो बि ऑटोमेटिक रेट वधंदो, जंहिंसां बुख बदहाली वधंदी, बेरोज़गारी वधंदी। उन खां अलावा किराए में वॾे लेवल ते इज़ाफ़ो ईंदो, माण्हू रोडनि ते निकिरी ईंदा, माण्हुनि खे फुरूं कंदा। त हिन हुकूमत खे इहो सोचणु खपे त पेट्रोल जा अघ जो आहे घटि करे अवाम खे रिलीफ ॾियनि। त हिकिड़े रात जे अंदरि हिन हुकूमत जेको आहे 30 रुपया पेट्रोल वधाए छॾियो अथई ऐं पेट्रोल वधण सां आम जेके मरा जूं शयूं उन्हनि जे मथां माना इज़ाफ़ो थी वियो आहे त ग़रीब अवाम जिन्हनि चेल भञी छॾी आहे। हिन टाइम पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे जो उनजो को इंतिहा ई न आहे। असां ड्राइवर माण्हू ॾाढो हिते परेशान लॻा पिया आहियूं। 30 रुपया वरी पेट्रोल चढ़ी वियो आहे। हाणे हिते असां वटि 183 रुपया मिले थो। असां ॾाढा मजबूर आहियूं, सवारी वारो कोई हले नथो। साईं असां ज़ुल्म आहे, पेट्रोल 183 रुपया लीटर आहे। असां रोज़ी नथो थिए, असांजा गाॾियूं उस ते हिते पिया सड़नि, असां पाण सड़ूं पिया। अॻे चवनि पिया त हे मांग हाणे आयो आहे। हिन खे बि असां इहो अपील करूं था त तेल खे त लाहियो या सौदे खे लाहियो। हे चए थो मां हिन सां ॻाल्हाईंदुमि, IMF सां अलाए कंहिंसां इनशाला चए लाई ॾींदुमि। 15 ॾींहं जो आहे सिर्फ़ु। हाणे 15 ॾींहंनि में बि असांखे साथ सत हुजे त छॾूं न इन सिस्टम खे, असां बर्दाश्त न करे सघंदासीं 15 ॾींहं में बि। कैमरामैन टीम सां गॾु सनाउल्लाह बिरोही, धरती TV न्यूज़ गड़ी खैर।